इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं हक़ जी दावत ॾिनी, दीन जो पैगाम ॾिनो, घरां ई मुखालिफ़ थी पियो, पीउ न पियो करे, बुत कपाए पियो पिणसि आज़र। पोइ हाणे छा थियो जो हुननि ईद ते ॿाहिरि मैदान ते निकिरी वेंदा, हज़रत इब्राहिम खे चवंदा हलो तूं भला असांजे ख़ुदा जी इबादत ते ईद जे ॾींहुं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इन्ही सकीम, मां बीमार आहियां, तव्हांजी बुतनि जी पूॼा खां बीमार आहियां, हू दुरुस्त आहियां, इन शिरक ऐं कुफर खां बीमार आहियां। पर आस्त्रे चई तल्लाह लकीदन असनामकुम, तव्हां वञो कि तव्हां जेके काबतुल्लाह में 360 बुत रखिया आहिनि, हिकिड़ा धीउ ॾियण जा, ॿिया पुट ॾियण जा, के रोज़ी ॾियण जा, के मींहं वसाइण जा, के ख़ुशहाली करण जा, इन्हनि सभिनी सां मां अॼु हशर कंदुसि, तव्हां रुॻो वञो त सही। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सुठो कुहाड़ो ठहिरायो, फर्स्ट क्लास। धीउ जो विया, पोइ कंहिंजी टंग भॼी, कंहिंजी पुठी, कंहिंजो पेट, कंहिंजी मुंडी, सभिनी सां हशर करे जेको वॾो बुत हो उन ते ॻिचीअ में कुहाड़ो, लठ सरदार जे ॻिचीअ में कुहाड़ो थी हलियो। हे जो मोटिया अची जो काबतुल्लाह में ॾिठऊं त भेण असांजे बुतनि जा उजर बुजर निकिता पिया आहिनि, आंड्रा मुंड्रा ॿार। मन फअल हाज़ा बिआलिहतिना, चई असांजे ख़ुदा सां के हालत कई आहे भेण, वॾो ज़ालिम माण्हू आहे जंहिं कयो आहे। फतई यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहिम, हिकिड़े कंहिंजो हिकिड़ो नौजवान आहे इब्राहिम था चवनि, उहो मिड़ई हिन बुतनि जी मुखालफ़त कंदो आहे, त हीउ छा ॾींदा? इज़त ज़िलत मौत हयाती अलाह जे हथ में आहे, रिज़्क रोज़ी औलाद सभु अलाह जे हथ में, हे कुझु बि कोन्हनि। पोइ हाणे सभु गॾिजी आयो, चईंसि त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो तो असांजी ख़ुदा सां हालत कई आहे। अंत फालत बिआलिहतिना, तो कई आहे असांजे ख़ुदा सां, छा तो कई आहे? सुवाल कयूं। हज़रत इब्राहिम चयो बल फअलहू कबीरुहुम हाज़ा, वॾे कई अथनि। बज़ाहिर जुमिलो हो त वॾो नबी माया मूं कई त मां, ॿियो तव्हां सम्झो था बुत वॾो आहे, तंहिं खां पुछो जंहिंजे ॻिचीअ में कुहाड़ो पियो आहे त लठ सरदार हुओ त छॾे ॾिनई। फसअलूहुम इन कानू यंतिकून, पुछो जेकर ॻाल्हाए सघनि था, पाण नथा ॻाल्हाए सघनि। क़बर वारो माण्हू पियो आहे क़बर में, पाण कुझु नथो ॻाल्हाए सघे, ॿियनि सभिनी खे पुट बजे पियो, धीअ बजे पियो। अजीब फ़लसफ़ो आहे माण्हू जी, हेॾी जदीद टेक्नोलॉजी दौर में दिमाग़ कमु नथो करे। पुछोसि यूसुफ तो ख़बर कोन्हे का असांजा ख़ुदा कोन ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ फरमाए अहिड़नि जी इबादत कयो था, फतअबुदून, अहिड़नि जी इबादत कयो था जेके नफ़ो ॾियनि न नुक़सानु ॾियनि। तव्हांखे जा पंहिंजो बि नथा ॾसी, त असांजी कंहिं कुटियो आहे भेण, असांजा पुठी पेट कंहिं बनिया आहिनि, पंहिंजो बि नथा ॾसी। उफ़िल लकुम वमा तअबुदून, जी अफ़सोस आहे, हैफ़ आहे तव्हां ते जिन खे पूॼियो था, तव्हांजे त अजीब हालत आहे। हींअर क़बरुनि ते पूॼिया पिया आहिनि, पथरनि जा आॾो पूॼिया पिया आहिनि, डंडे जे आॾो, झंडे जे आॾो, जेको आयो छिक छिका लॻी पिया। हाणे घोड़ो बि ख़ुदा थियो, क़बर बि ख़ुदा थी, डंडो बि ख़ुदा थियो। उमर मौलाना अब्दुल क़ादिर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, हिकिड़े जेको आहे गाज़ी जो खोड़ियो कंहिं करंट हणी चइसि, वञी जो छुमी नईंसि त करंट लॻुसि, हल भेण गाज़ी त सफ़ा गरम लॻो पियो आहे। बाबा हीउ डंडो छा कंदो? वहदहू शरीक अलाह आहे, उन खां वञी करो। चई अफ़सोस आहे तव्हां ते, तव्हांजे ख़ुदा ते जंहिंखे पूॼियो था। हाणे छा कनि? जवाबु ॾियण को बि कोन, हक़ ऐं सच जे आॾो। पोइ सभु गरम जोशी में पाण में गया, हर रिकू वंसुरू आलिहतकुम। क़ुर शरीफ़ सॼो क़ुर थो ॿुधायां, हाणे मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी, मुंहिंजो त वस में कोन्हे, ऐं क़ुर पढ़ी ॿुधाईंदुसि। चई हर रिकू बाह में साड़ियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे, पंहिंजा ख़ुदा बचायो, न त मथे फिरियो हिकिड़ो इब्राहिम आहे, अहिड़ा खोड़ इब्राहिम थी पवंदा, असांजे अलाहनि जा त कम लाहे छॾींदा। अॼु बि माण्हू मुशरिक पुॼी न सघंदो, चए बा तूं मुनकिर आहीं, तूं हीअं मञी थो। अब ॻाल्हि जवाबु ॾियनि, मूं तोखे क़ुर ॾेखारियो अलाह खां, ॿियो को नथो मञे, को नथो ॿुधे, न सुणे, न को नफ़ो ॾिए न नुक़सानु, तूं क़ुर ॾेखार। अॻे माण्हू चवंदा ॿुॾल ॿेड़ी पीर तारी, क़बर कढी आयो, हाणे नथा चवनि, छो त हाणे सम्झी विया त माण्हुनि में कुझु टेक्नोलॉजी जो दौर आहे, कुझु थोरी सम्झ आहे। हाणे इहा शइ थोरी सम्झ में अचे थी त माण्हू सफ़ा ईअं एॾो ढकोसलो हणंदो न त साईं भित खे उॾारे ॾिनो, फूको ॾिनई, उॾरी वई, त हाणे चवंदा यार इहो कमु नथो हले। शफ सरकार हाणे अहिड़ा था पकड़जनि, पादर खाइनि, मीडिया जो दौर अची वियो आहे, पाण में कुझु शौर अची वियो आहे, यार इहो पाण वधे थो, असांजे पैसनि ते राज कंदो मुर्शिद। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी हक़ चवण जे करे बाह में पुछड़ियो, अलाह साईं बाह खे जन्नत गुलज़ार बणायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सब्र कयो, हक़ जे पैगाम तां न फिरियो।